मलीर का खबर शामिल कयूं पिया। मुश्ताक गबोल जे रिपोर्ट मुताबिक यूनियन काउंसिल रज़ाक आबाद जे अली मोहम्मद लाशारी ॻोठ गंदगीअ जे वर चढ़ी वियो। सैवरेज सिस्टम नाकारा हुजण करे गटर उथली पिया। पाणी घरन में दाखिल ॻोठाणा पारां सफ़ाई सथरائي ڪرائڻ जो मुतालबो। बिन क़ासिम टाउन यूनियन काउंसिल रज़ाक आबाद जे अली मोहम्मद लाशारी ॻोठ में गंदगीअ जा ढेर लॻी विया। इंतज़ामिया उघूर निंड सुतल। उन मौके ते ॻोठाणन आकिब अली लाशारी चयो त क़दीम अली मोहम्मद लाशारी ॻोठ मिड़नी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे, पर ज़िला काउंसिल हिकु बि ॿुधण लाइ तयार न आहे। हुननि चयो त ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी सेवरेज विशियल जंहिंखे 50 साल गुज़री वञण सबबि नाकारा बणिजी वई आहे, पर चूंडियल नुमाइंदनि खे केतिरा ई भेरा शिकायतूं कयूं आहिनि, पर केर बि जाइज़ मसइला हल करण लाइ तयार न आहे। हुननि पीपी मलीर जे चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले काउंसिल जे एडमिनिस्ट्रेटर खां मुतालबो कयो त नई सेवरेज मंज़ूर करे ॻोठ जा बुनियादी मसइला हल करे सफ़ाई सुथराई जे निज़ाम खे बहितर बणायो वञे।